नाज़रीन आम ख़बर अवांखे ॾियूं पिया त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त ईरान सां जंग खे ख़त्म करियो। ईरान सां दोस्ताने तौर या मुश्किल तरीक़े सां मुआहिदो ज़रूरु थींदो। जेकॾहिं मुआहिदो न थियो त ईरान जी बिजली घरनि सनत ऐं पुलनि खे तबाह करे छॾींदासीं। न्यूयॉर्क पोस्ट सां ॻाल्हि ॿोल कंदे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान सां ॻाल्हियुनि जो ॿियों दौरु अंगारे ते इस्लामाबाद में थींदो। ईरान सां अहम मुआहिदनि जे बिल्कुलु वेझो पहुची चुका आहियूं। उमेद करियूं था त ईरान असां जूं ॾिनल तजवीज़ूं ज़रूरु क़बूल कंदो। मुंहिंजा नुमाइंदा ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान वञी रहिया आहिनि, जेके सुभाणे शाम ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद में मौजूदु हूंदा। डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान पारां आबनाए होर्मुज़ बंदि करण जो फ़ैसिलो अजीब आहे। असांजी नाकाबंदीअ सबबु आबनाए होर्मुज़ अॻेई बंदि आहे। आबनाए होर्मुज़ सां अमेरिका जो को बि नुक़सानु न पियो थिए। नाकाबंदीअ सबबु ईरान जो रोज़ानो $500 मिलियन जो नुक़सानु थी रहियो आहे। हाणे का बि नरमी न थींदी। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर आम ख़बर अवांखे ॾियूं पिया त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त ईरान सां जंग खे ख़त्म करियूं। ईरान सां दोस्ताने तौर या मुश्किल तरीक़े सां मुआहिदो ज़रूरु थींदो। जेकॾहिं मुआहिदो न थियो त ईरान जे बिजली घरनि सनत ऐं पुलनि खे तबाह करे छॾींदासीं। न्यूयॉर्क पोस्ट सां ॻाल्हि ॿोल कंदे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान सां ॻाल्हियुनि जो ॿियों दौरु अंगारे ते इस्लामाबाद में थींदो। ईरान सां अहम मुआहिदनि जे बिल्कुलु वेझो पहुची चुका आहियूं। उमेद करियूं था त ईरान असांजो ॾिनल तजवीज़ूं ज़रूरु पूरो कंदो। मुंहिंजा नुमाइंदा ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान वञी रहिया आहिनि, जेके सुभाणे शाम ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद में मौजूदु हूंदा। डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान पारां आबनाए होर्मुज़ बंदि करण वारो फ़ैसिलो अजीब आहे। असांजी नाकाबंदीअ सबबु आबनाए होर्मुज़ अॻेई बंदि आहे। आबनाए होर्मुज़ सां अमेरिका जो को बि नुक़सानु न पियो थिए। नाकाबंदीअ सबबु ईरान जो रोज़ानो $500 मिलियन जो नुक़सानु थी रहियो आहे। हाणे का बि नरमी न थींदी।